नौसी पाकिस्तान फाइनल मैच में न्यूजीलैंड खे शिकस्त ॾेई 3 मुल्की सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती। मोहम्मद नवाज़ 38, मोहम्मद रिज़वान 34 ऐं हैदर अली 31 रन ठाहे फतेह में अहम किरदार अदा कयो। वधीक तफ़सील लाइ पेश है हीअ रिपोर्ट। पाकिस्तान फाइनल मैच में न्यूजीलैंड खे शिकस्त ॾेई टिमुल्की सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती आहे। टिमुल्की सीरीज़ जे फाइनल में न्यूजीलैंड पाकिस्तान के मैच खटण लाइ 164 रन्सनि जो हदफ़ ॾिनो। पाकिस्तान न्यूजीलैंड तरफ़ां मिलियल हदफ़ 5 विकेटनि जे नुक़सान ते पूरो करे सीरीज़ खटे वरिती। क़ौमी टीम तरफ़ां मोहम्मद नवाज़ 38, मोहम्मद रिज़वान 34 ऐं हैदर अली 31 रन्सूं ठाहे फतह में अहम किरदार अदा कयो। मोहम्मद नवाज़ के बॉलिंग ऐं बैटिंग में बेहतरीन कारकर्दगी पेश करण ते मैच जो बेहतरीन रांदीगर करार ॾिनो वियो। न्यूजीलैंड के स्पिनर माइकल ब्रेस के सीरीज़ जो बेहतरीन रांदीगर करार ॾिनो वियो। क़ौमी टीम के कप्तान बाबर आज़म चयो त सीरीज़ में फतह की खुशी है। हैदर अली ऐं मोहम्मद नवाज़ बेहतरीन बैटिंग कई। कामयाबी जो क्रेडिट सॼी टीम ॾांहुं वञे थो। टिमुल्की सीरीज़ के फाइनल खां अॻु पाकिस्तान ऐं न्यूजीलैंड जूं टीमूं 2 भेरा आमो साम्हूं थियूं। पहिरें मैच में क़ौमी टीम सोभारी थी, जिन ते ॿिए मैच में न्यूजीलैंड फतह हासिल कई। टिमुल्की सीरीज़ में क़ौमी टीम ऐं बांग्लादेश विच में भी 2 मैचूं थियूं। ॿिन्ही मैचिस में फतह क़ौमी टीम हासिल कई। ॿिए पासे पररई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी टिमुल्की सीरीज़ खटण ते क़ौमी टीम के वाधायूं ॾिनियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अज़म ऐं बेहतरीन टीम वर्क कामयाबी की कुंजी आहे। हुन चयो त रांदीगरनि जी मेहनत ऐं शानदार कारकर्दगी वाखाण जोगी आहे।